कौमी असम्बली के स्पीकर जुडिशल कमीशन की जोड़जक लाइ मेंबर नामजद करे छॾिया। कौमी असम्बली में मुस्लिम लीग नून जो शेख आफ्ताब ऐं तहरीक इंसाफ जो उमर अयूब मेंबर नामजद, सेनेट में पीपल्स पार्टी जो फारूक एच नाइक ऐं तहरीक इंसाफ जो शिबली फराज मेंबर नामजद। और जी सीट ते रोशन खुर्शीद के नामजद कयो पियो। तर्जमान मौसूब पार्लियामेंट पारा मोकलियल नालन में हुकूमत मुखालिफ धुर जी बराबर नुमाइंदगी आहे। स्पीकर या सादिक सुप्रीम कोर्ट के खत लिखी आगाह करे छॾियो। IMF टैक्स हदफन में नाकामी ते शॉर्टफॉल पूरो करण लाइ मिनी बजट जो मुतालबो करे छॾियो। वर्चुअल ॻाल्हिॿोल दौरान FBI जी टैक्स हदफन ते नज़रसानी जी दरख़्वास्त रद्द कई वई। ज़रिए जो चंबाही तींदड़ महीने जे शॉर्टफॉल जो कातो लॻाए 500 अरब रुपए जी मिनी बजट अची सघे थी। शॉर्टफॉल सबबि ॿी किस्त में रुखियनि खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। कराची के इलाके कोरंगी में पुलिस वैन ते हमले के केस में टारगेट किलर रईस उर्फ ममा समेत 3 जवाबदारनि की बरियत बाबत फैसलो महफूज। दहशतगर्दी टोड़ अदालत जवाबदारनि की बरियत वारी दरख्वास्त ते फैसलो 11 नवंबर ताईं ॿुधाईंदी। अदालत शाहिदनि के नोटिस जारी कंदे ईंदड़ ॿुधणी ते तलब करे वरितो। ईंदड़ ॿुधणी ते समूरे जवाबदारनि की हाज़िरी यकीनी बणाइण की हिदायत। सिंध में हलंदड़ साल डेंगू जा 2063 केस रिपोर्ट, एक ॼणो फौत। सूबाई सेहत खाते के तर्जुमान मौसूब हलंदड़ साल कराची में डेंगू जा 1746 केस साम्हूं आया। अक्टूबर में सॼी सिंध में डेंगू जा 470 केस रिपोर्ट थिया। कराची में अक्टूबर में डेंगू जा 363 केस साम्हूं आया। मुल्क में पोलियो वायरस सां वधीक 2 केस आहे। नेशनल AOC मौसूब लकी मरवत ऐं DI खान में ॿिनि ॿारनि खे पोलियो वायरस जी तस्दीक थी। हलंदड़ साल बलूचिस्तान में 22, सिंध में 12 ऐं KP में 9 पोलियो केस रिपोर्ट थिया। पंजाब इस्लामाबाद में हिकु केस साम्हूं आयो। दहशतगर्दनि जे मर्ज़ जो इलाज करणो पवंदो, नथी लाइलाज थी सघे थो। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी जो चमड़ाही त वज़ीर आज़म खे KP जे अमन अमान जी सूरतहाल ते ख़त लिखियो आहे। KP में अमन लाइ समूरनि स्टेक होल्डर्स खे वेही ॻाल्हाइणो पवंदो। सूबाई हुकूमत कुझु न पई करे, रांदि जा मैदान वीरान आहिनि। वफ़ाक़ी सूबाई हुकूमतनि खे घुर्जे त सनतकारनि खे सपोर्ट कनि। दहशतगर्दनि मस्तोंग में ॿारनि खे निशानो बणायो। दहशतगर्दनि खे कंहिं बि क़िस्म जी रियायत न मिलणु घुर्जे। दहशतगर्दनि खे वापसि पाकिस्तान घुराए आबाद कयो वियो। पंजाब जी इतलात वारी वज़ीर उस्मा बुखारी जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, दहशतगर्दनि जे ख़ात्मे ताईं जंग जारी रहंदी। वज़ीर आला पंजाब सूबे जी तरक़ी लाइ कोशिशूं करे रही आहे। KP जे वॾे वज़ीर इस्लामाबाद ते चढ़ाई कई, जंहिंसां तबाही थी। KP जे वॾे वज़ीर जी चढ़ाई दौरान हिकु पुलिस एहलकार शहीद थियो। अवां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहियो पिया? नून लीग अॻवान तलाल चौधरी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो, KP जो वॾो वज़ीर चवंदो हो त सीने ते गोली खाईंदो, पर पुठी ॾेखारे भॼी वियो। पोइ बि रेड लाइन क्रॉस कंदो त रियासत वटि घणा ऑप्शन्स मौजूदु आहिनि। अवां हुकूमत रियासत खे ब्लैकमेल करण में नाकाम थी विया आहियो। पंजाब के मुख्तलिफ शहरन में CDD जो कारवायूं, 12 खारजी गिरफ्तार। CDD इख्तियारनि मौजूब सरगोदा, बखे, रहीमयार खान, फैसलाबाद ऐं शेखुपुरा में कारवायूं कई वयूं। ननकाना साहब ऐं जग में बगु जे इतला ते कारवायूं कई वयूं। गिरफ्तार खारिजनि वटां धमाकेदार वाधो हथियार, गोलियूं, डेटोनेटर्स ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। लाहौर में ग्रीन लॉकडाउन पर धुंध के ख़त्म करे न सघियो। हवाई गंदलाउनि जो गुज़िरियल सालनि पारो रिकॉर्ड टुटी वियो। शहरनि जी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई। एयर क्वालिटी इंडेक्स मौजूब लाहौर शहर में इंडेक्स
1070 ते पहुची पियो ऐं ॾिसण जी हद बुरी थी वई। माहौलियात जे माहिरनि पारां शहरनि खे घरनि खां ॿाहिरि निकिरण खां पासो करण जी हिदायत। सहाफ़ियुनि जो तहफ़ुज़ करण खां सवाइ सहाफ़त जो तहफ़ुज़ मुमकिन आहे। सहाफ़ी ॾुखियनि हालतनि ख़ासि करे तकरारनि ऐं जंगियुनि दौरान रिपोर्टिंग कंदा आहिनि। सहाफ़ियुनि खे सेंसरशिप, तशद्दुद, धमकियुनि, अग़वा ऐं क़त्ल जहिड़ा ख़तरा आहिनि। वक़्ती सदर यूसुफ रज़ा गिलानी जो सहाफ़ियुनि ख़िलाफ़ ॾोहनि जे ख़ात्मे वारे आलमी ॾियारे ते पैगाम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त हुकूमत सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ ऐं संदनि हक़नि जी पासदारी लाइ तरजीही क़दम खंया आहिनि। पाकिस्तानी सहाफ़ियुनि जमहूरियत आइन जी पासदारी ऐं कानून जी हुकुमरानी लाइ असीम कुर्बानियूं ॾिनियूं। हुकूमत सहाफ़त ऐं ज़ारी राय जी आज़ादी यकीनी बणाईंदी आहे। ठुल में कंदकोट रोड ते अफ़सोसनाक हादसो, 5 ॼणा फोट, 20 खां वधीक ज़ख़्मी। गिरडे स्टेशन पर तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कटी थी पई। हादसे में ॿारनि ऐं औरतुनि समेत 5 ॼणा फोट, 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। हादसे बाद फौती जा लाश ऐं ज़ख़्मी तालुके अस्पताल मुंतक़िल। मदे जी बरसां गाइजा थाणे जे दिमाग़ बाथल चाचे भाइटे जी वीडियो वायरल। भुंग तलब धाड़ेलन हफ़ीज़ुल्लाह पहबर ऐं नीगर अली गुल पहबर जी वीडियो वायरल करे छॾी। 60 लख रुपया भुंग तलब। नौशर फिरोज पहसान अनगुशा मोरी वटा क़ौमी शहर ताण ॼातल नौजवान जो लाशत। इतलाती पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो मड़ अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिब नौजवान जे जिस्म ते धक लॻल आहिनि। वधीक जांच कई पई वञे। ऐं पनियाकिल भरिसां पीरसन मुबैना तौर आपघात करे छॾियो। ॻोठ बचल खान थारीचो में मुश्ताक भुट्टो जो बंदूक लॻल लाशत वारसन वाक़ियो आपघात करार ॾेई छॾियो। पुलिस मूजिब पीरसन जो मड़ अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिब पीरसन खे सीने खां हेठि कारतूस लॻल आहे। बंदूक बि हथ कई आहे।